गंबर जी समाजी तंज़ीम गुड सिंगार फाउंडेशन ऐं सुकार फाउंडेशन जे सहकार सां उस्ताद मोकुमदीन पावर लाइब्रेरी गवर्नमेंट मुराद हाई स्कूल गंबट में औरतुनि जे वोट में रुकावटूं जे उनवान हेठि सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत तालीमदाननि शहरनि औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त औरतुनि जो वोट दाख़िल करण खां पोलिंग स्टेशन ताईं रुकावटूं ख़त्म करे औरतुनि खे आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारण ऐं वोट जो हक़ इस्तेमाल करण सां गॾु फ़ैसिलो करण जो हक़ ॾिनो वञे। वधीक उन्हनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेको प्रोग्राम आहे औरतुनि जे हवाले सां असांजे समाज में औरत पोइते पियल जेके माना आहे ऐं उनखे इलाही हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। हिन सेमिनार जो प्रोग्राम जो मक़सदु इहो हुयो त वोट दाख़िल थियण खां वेंदे पोलिंग स्टेशन ताईं वोट कास्ट करण ताईं जेके औरत खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं उन्हनि सभिनी खे ख़तमु करे उन्हनि खे आसान कयो वञे त उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां वोट ॾेई सघनि, जेको उन्हनि जो कानूनी ऐं आइनी हक़ आहे। औरतुनि खे राइट आहे त उहे पंहिंजे वोट कास्ट कनि ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जो नुमाइंदो चूज़ कनि। ऐं इन विच में जेके रुकावटूं आहिनि, जीअं औरतुनि खे ख़ौफ़ आहे इलेक्शन वञनि पंहिंजे उन यूनिट ते जिते उनखे वोट कास्ट करिणो आहे, फेयर फ्री इलेक्शन हुजे, फेयर हुजे त आसानी सां औरतूं घर मां अचनि ऐं उते पंहिंजी मर्ज़ीअ जो वोट कास्ट कनि। औरतुनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी त वोट ख़ारिज न कनि ऐं हर को पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे ऐं सही नुमाइंदा चूंडे। औरतुनि जो वोट ॾियण जो बि आहे एतिराम, पर उन्हनि खे खपे त पंहिंजे सूबाई लेवल ते ऐं क़ौमी असेंबली लेवल ते बि पंहिंजो फार्म भराइनि। जीअं क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीअ में बि औरतुनि जो आवाज़ु वञणु खपे। औरतुनि जे हक़नि जो आवाज़ु जेसि ताईं न वेंदो उते तेसि ताईं औरतुनि खे हक़ न मिली सघंदा। असांखे पंहिंजो हक़ आहे, असांखे कंहिंजे दबाव में अची वोट न आहे ॾियणो, असांखे पंहिंजे हक़ सां जेको असांखे सही थो लॻे असांखे हुनखे वोट ॾियणो आहे। इहा ई सेमिनार हुयो, इन जे बारे में असां जेको बि सिखियो असां उहो ॿियनि खे ॿुधाईंदा। अॼु जो इहो प्रोग्राम बहितरीनु थियो त कीअं औरतुनि जे लाइ कीअं वोट उहे कनि, वोट कीअं कास्ट कराइनि पंहिंजो, ऐं उन्हनि में केतिरी हुजे त जीअं उहे सम्झी सघनि त असांजो वोट कीअं थियणु घुरिजे, ऐं उन जे लाइ इहो बहितरीनु प्रोग्राम थियो। वोट जे अमल में शामिलु थियण लाइ कीअं बहितर खां बहितर बणाए सघिजे, उन्हनि में प्रोग्राम में मुख़्तलिफ़ अदिन राया ॾिना ऐं जेके आयल महिमान हुया उन्हनि बि राया ॾिना त कीअं वधि खां वधि असीं औरत जे हिन वोट खे यकीनी बणायूं त इलेक्शन जे अमल में शामिलु करे सघिजे। इन सेमिनार में औरतुनि जी वोट जी अहमियत बाबति जेको आहे हिते मुख़्तलिफ़ औरतुनि ऐं जिते जेके समाजी अॻवान हुया उन्हनि पारां जेको आहे मुख़्तलिफ़ पंहिंजा वीचार बि वंडिया ऐं उन्हनि जो चवणु हुयो त हिन समाज में रहंदड़ औरतुनि जो बि ओतिरो ई वोट विझण जो हक़ आहे जेतिरो मर्दनि जो आहे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।